दोस्तों असीं हींअर पहुता आहियूं वरियाम जी खुही सिंध अवामी सत्स जो चेयरमैन नूरला महर ड्रबाई साहब ऐं सिंध जो मज़ाहमती शाइर ऐं उन जो तफ़सीली इंटरव्यू असीं वठण आया आहियूं। हुनजी ज़िंदगी जा यादगार लम्हा तव्हां दोस्तनि सां शेयर कंदासीं। अचो त मिलूं मोहतरम नूरला महर ड्रबाई साहब सां। जेके ड्रामा कयो वठान क़ौम उन्हनि ते वीचारी एतबार थी करे। सिंधी क़ौम मासूम क़ौम आहे ऐं मुंहिंजी सिंधी क़ौम ते का मयार कोन्हे, क़ौम जो को ॾोह कोन्हे। हीउ जेको मिडिल मैन आहे, ॻोठ जो चङो मुड़ुसु वॾेरो आहे, MP MNA आहे, उन जे वात खे हराम लॻल आहे। पोइ ठगियूं थो करे, हू मश्करियूं थो करे, क़ौम खे चरियो कंदो आहे, न त क़ौम जो को क़सूर कोन्हे। जीअं दोस्तों असीं हींअर पहुता आहियूं वरियाम जी खुही सिंध अवामी सत्स जो चेयरमैन नूरला महर ड्रबाई साहब ऐं सिंध जो मज़ाहमती शाइर ऐं उन जो तफ़सीली इंटरव्यू असीं वठण आया आहियूं। हुनजी ज़िंदगी जा यादगार लम्हा तव्हां दोस्तनि सां शेयर कंदासीं। अचो त मिलूं मोहतरम नूरला महर ड्रबाई साहब सां। GSTV यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, वॾी महिरबानी। ऐं GSTV जी टीम पूरी असांजी पहुती आहे वरियाम खुही ते। कावड़ थो करी कावड़ कंहिंजे काण, कावड़ खे छॾे तूं मोहबत खे माण, सुञाई सुनादा अहिड़ी त न आण, रख मन में तूं मोहबत जी खाण, बेवकूफ़नि खे छॾे खण सुठा संगती साण, अतुर मुश्क अंबर छो थो हणी अदा, मोहबत उहा शइ आहे बंदा जो बिना सेंट जे अचे सुरहाण, सियाल सिंगार अहिड़ो पाण जो वए खां पोइ वहवा कनि। अहिड़ी शख़्सियत, अहिड़ी सिंध जी मशहूरु शख़्सियत मज़ाहमती शाइर साईं महर ड्रबाई साहब ऐं सिंध अवामी सत्स जो चेयरमैन साईं महर ड्रबाई साहब जो तफ़सीली इंटरव्यू असीं वरियाम खुही ते वठण आया आहियूं ऐं साईं सां मुलाक़ात कंदासीं ऐं साईं खां ज़िंदगी जा यादगार हसीन लम्हा ऐं जेके हुन ज़िंदगी में ॾुख सुख ॾिठा। अचो त साईं सां मिलूं ऐं साईं सां कचहरी कयूं। सर हक़ मौजूद जीए सिंध। सदा मौजूद सदा जीए। साईं तव्हांजो जेको जनम कहिड़े साल में थियो ऐं कहिड़े ॾींहं ते थियो? उहा ॿराड़ी जा माण्हू आहियूं ऐं वॾा धुका हणंदा हुआ। सो बाबा ॿुधाईंदो हो त जॾहिं 71 जी जंग लॻी त तूं खट खे वठी हलंदो आहीं। सो हाणे खट खे वठी हलंदड़ ॿार साल सवा जो हूंदो, यानी अंदाज़ो आहे त 70 में पैदा थियो हूंदुसि। जी सर। सर तालीम जेका आहे प्राइमरी उहा तव्हां कहिड़े साल में पिराई? प्राइमरी तालीम मुंहिंजे ख़्याल में मूं 75 में पहिरियों दर्जे में दाख़िल थियो आहियां। हितां खां ई शुरू कयो, हिन ॻोठ में 3 दर्जा हिन ॻोठ में पढ़ियोसि ऐं पोइ 78 79 में नवाबशाह, पोइ बक़ाया प्राइमरी चौथों पंजों ओॾे पढ़ियुमि, पोइ वरी स्कूल, पोइ वरी कॉलेज, पोइ वरी यूनिवर्सिटी जामशोर। सर हिन ॻोठ जो वरियाम खुही जे नाले सां सॾिजे थो, कंहिं फ़र्द जे नाले सां ॻोठ आहे या न आहे? वरियाम ख़ान असांजा वॾा हुआ, उनजो नालो हुयो। उन ज़माने में जेके नेक माण्हू हूंदा हुआ या सर सुख वारा माण्हू हूंदा हुआ, उहे पाणी जी खोट हुई, अणाट हुई, पोइ खूह खुटाईंदा हुआ पंहिंजे ख़र्च ते। पोइ इन करे असांजो वॾो जेको वरियाम ख़ान हो, उन हिते खूह खोटायो, पोइ उहो वरियाम जो खूह वरियाम जी खूह ई थी वियो ऐं उहो खूह अॼु बि आहे, वॾो असांजो वरियाम ख़ान उनजो। छा माना उहो साईं तव्हांजे ॾाॾंग में हुयो? हा ॿाहिरां वॾो असां ॾाॾंग में असांजो। जी जी। सर तव्हां भाइर केतिरा आहियो? हूअं मूंखे अमड़ त अकेले खे ॼणे मरी वई, पोइ वरी बाबा साईं जी ॿी शादी कराई ऐं उन मां 4 भाइर आहिनि। जी जी। सर हाणे अक्सर तव्हांजे नाले जी आवाम खे ख़बर न आहे त हर माण्हू महर ड्रबाई, के वरी चवंदा अथव मेहर ड्रबाई, इन जे हिसाब सां तव्हांजो असुलु नालो आवाम खे ॿुधायो न। मुंहिंजो असुलु नालो नूरुल्ला आहे ऐं ज़ात महर आहे ऐं ड्रबाई तखल्लुस आहे। पोइ महर ड्रबाई बि सॾिजां, ड्रबाई महर बि सॾिजां, पोइ महर ड्रबाई वारा सॾींदड़ वरी मेहर ड्रबाई था करे छॾनि। पोइ हाणे हर कंहिंजी मर्ज़ी आहे पंहिंजी पंहिंजी। सर ड्रबाई तखल्लुस आहे या हिन इलाइक़े जो नालो असुलु ड्रबाई हुयो? न न, हिन इलाइक़े जो नालो कोन्हे। हिकिड़ो मुंहिंजो शेर आहे, उनमें तव्हांजे हिन सवाल जो जवाबु थी थो वञे। त भोगन में तो चयो हो
बिल्कुलु ड्रिबाई आहीं चर्चो तुंहिंजो कयल सो ॾाढो वणी वियो साईं मशहूर थियो ड्रिबाई नूरलाह जो नाम चइजां दिलबर जे ॻोठ वींदड़ हुनखे सलाम चइजां अॼु बि थो तोखे सारे तुंहिंजो गुलाम चइजां। साईं शाइरी जी शुरूआत कॾहिं खां शुरू कई? शाइरी जी शुरूआत तॾहिं खां शुरू कयमि जॾहिं शाइरी जे शीन जी ख़बर कोन आई, यानी 7-8 साल जो ॿार उन ज़माने में। साईं शाइरी में उस्ताद तव्हांजो? बुखारी साहब। साईं बुखारी उस्ताद बुखारी जी साईं। साईं पहिरियों शेर तव्हांखे यादि आहे जेको तव्हां लिखियो हुजे? न मूंखे यादि कोन्हे। उहो तव्हांखे यादि न आहे? 8 साल जे ॿार उन वक़्तु खां हाणे मिड़ेयूं पंहिंजे मुंहं सां जूं ॻाल्हाइण अॻिते पहुतसि ऐं तक़रीबन उहा शाइरी शुरूआती शाइरी मुंहिंजी अलाए काॾे वई आहे। साईं अक्सर चयो वेंदो आहे त शाइर थींदो आहे दर्द मां, तव्हांखे उहो कहिड़ो दर्द मिलियो जंहिंमां तव्हां शाइर बणिजी वियो ऐं हेॾा वॾा हींअर सिंध में अक्सर आवाम तव्हांखे ॿुधे पई? उस्ताद बुखारी जूं सिटूं आहिनि त उहो वण त ॾिखा वणकार दे विच जेको हवा त झूठा लॻा नहीं ओ घर त ॾिखा कंहिं शहर दे विच जंहिं सिक दा सौदा गिधा नहीं सा दिल ही नहीं उस्ताद बुखारी जंहिं प्यार दा पासा ॾिता नहीं। शाइरी मुंहिंजे ख़्याल मुंहिंजे नज़र में हिकिड़ो दर्द आहे ऐं हिकिड़ी दाह आहे ऐं दाह निकिरंदी तॾहिं आहे जॾहिं धकु लॻंदो आहे। हाणे ॾंडो मथे में लॻंदो तॾहिं त दाहूं थींदियूं। साईं उहो थोरो धकु वाज़े त कयो न। न वाज़े छा माना माण्हू पंहिंजे घर जी ॻाल्हि त कोन थो ॿुधाए सघे न कंहिंखे। छा भला उन में तव्हां कामयाबु थियो? बाबा जेको सॼो ॾींहुं बुख हड़ताल ते हुजे कामयाबु थिया त हड़ताल कॾो की ख़तमु करे छॾिया न। साईं जेका तव्हां शादी कई लव मैरिज कई या अरेंज मैरिज कई? अरेंज मैरिज। जी अरेंज मैरिज। साईं उन मां औलाद तव्हांखे केतिरो? मूंखे 3 पुट 3 धीअरूं। जी साईं। साईं उहे तालीम केतिरी पिया पिराइनि? यूनिवर्सिटियूं के ॿार यूनिवर्सिटी में पढ़नि था के लॉयर थियनि पिया के साइंटिस्ट थियनि पिया के डॉक्टर थियनि पिया पर सभु इन लेवल ते आला तालीम। साईं हींअर जेको सिंध जी सूरत हाल आहे उन खे तव्हां कहिड़ी नज़र सां पिया ॾिसो? सिंध खे कहिड़ी नज़र सां ॾिसां? सिंध हिकिड़ी निधण की ॿकरी निधण के ढोर वांगुरु आहे ऐं जेका चोरनि जे घेरे में आहे ऐं जंहिंखे पंहिंजा त लुटीनि पिया ऐं जेके जिन खे धणी थियणु खपे से धणी नथा थियनि पंहिंजनि जी लुटमार जे करे ई ॿाहिरियां बि लुच लोफर कुता ॿिला हिते अचे उनखे ढूंढ वांगुरु सिंध खे हिकिड़ो ढूंढ सम्झी हिकिड़ो निधण को ढोर सम्झी उनखे फुरीनि पिया पटीनि पिया खाइनि पिया ऐं हिकिड़ी लावारसी जे अहसास में मुब्तला आहे धरती ऐं माण्हू जेतिरो जेतिरो उनखे पंहिंजी धरती जो फ़िक्र हुजणु घुरिजे उहो कोन्हे सो सिंध वेगाणप ऐं लावारसी जे अहसास में मुब्तला आहे। जी साईं जेको हींअर तव्हांजो माशाअल्लाह सिंध अवामी सथ उन जा तव्हां चेयरमैन बि आहियो, सिंध अवामी सथ सिंध जे माण्हुनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहे थी? सिंध अवामी सथ जेको तव्हां जोड़ियो आहे उहो कहिड़े प्लेटफॉर्म ते तव्हां जोड़ियो आहे? ॾिसो सिंध अवामी सथ हिकिड़ो सथ आहे हिकिड़ो फोरम आहे ऐं उनजो मेन मक़सदु आहे शऊर माना हिकिड़ो महसूसु कयूं था असां त 1970-71 खां पोइ जॾहिं बांग्लादेश पाकिस्तान खां जुदा थियो मुजीब पंहिंजी मुड़ुसी सां बंगाल जुदा करे वियो त छो त बंगाल ऐं सिंध ई हुआ ॿ सूबा जिन पाकिस्तान ठाहियो। पंजाब मुखालिफ़ हो बलूचिस्तान हो ई कोन ऐं KPK बि इख़्तिलाफ़ कया त सिंध असेंबली मां अक्सरियत हिकिड़ो बिल पास करायो हो घुर पास कई हुई त असांखे पाकिस्तान अलॻि ठाहे ॾियो सो ॿ सूबा हुआ। हाणे उन्हनि ॿिन्ही इन शइ जो कीतो लोड़ियो त छो त पाकिस्तान ठहण खां पोइ वरी पाकिस्तान हथु अची वियो पंजाब जे उहो पंजाब खे सिंध अॻे कान वणंदी हुई सो पंजाब उन्हनि जे लाइ ॾंडो खयो जेके जिन पाकिस्तान जोड़ियो पोइ वीचारा बंगाली त जान छॾाए विया बचा सिंधी हाणे उहो सिंध आहे सिंध जी सरज़मीन जेका आहे पूरे पाकिस्तान खे ताते थी न सो हाणे उहो सिंध खे लुटीनि पिया सिंध खे खाइनि पिया था सिंध जूं ज़मीनूं फॿाए विया सिंध जो शऊर 1971 खां पोइ सिंधी क़ौम खां शऊर फुरियो वियो कापी कल्चर आणे ऐं ॼट अणपढ़ियल आङूठे छाप उस्ताद ॾेई उहे गॾह टाइप उस्ताद हुया उन्हनि गॾहनि जा नसुल पैदा कया ऐं अहिड़ा नसुल पैदा कयूं जिन खे पंहिंजे खीसे
ऐं पंहिंजे पेट जी ॻणती, उन्हनि खे न भाउ जी न पाड़े जे घर जी ॻणती, उन्हनि जी कान त सिंध जी ॻणती किथां थिए। इहो मथियनि हासेकारी अहिड़ो नसुल पैदा कयो त माण्हू रुॻो पंहिंजो घर पंहिंजो पेट भरण में पूरा हुजनि। यानी अॼु हर माण्हू खे ख़्वाहिश आहे त मां रातो राति अमीर थियां, पोइ माण्हुनि बंगला सुठियूं मायूं सुठियूं गाॾियूं रखण जे, यानी पंहिंजी ज़ात खे ख़ुशि करण लाइ। हुननि मां इज्तमाहियत निकिरी वई, इनफरादियत पसंदि थी विया। इहो मथियनि चाहियो थिए त सिंधी क़ौम इनफरादियत पसंदि थी वञे। जॾहिं इनफरादियत पसंदि थी वेंदो त तव्हां मां इज्तमाही जी सोच ख़तमु थी वेंदी। जॾहिं इज्तमाही जी सोच ख़तमु थी वई त वारसी जो अहसासु ख़तमु थी वेंदो, मालिकी जो अहसासु ख़तमु थी वेंदो। अॼु सिंध उन जाइ ते पहुतल आहे जिते इस्टेब्लिशमेंट या पंजाब जी पॉलिसी हुई त सिंधी माण्हू सिंध जी वारसी न कनि, त जीअं असां उन्हनि जा वसीला समूंड गैस सभु लुटींदा वञूं। ऐं जेके वॾेरा नंढेरा जे उतां जा आहिनि उहे दलाल टाइप आहिनि, उहो गाॾी ते 10 नौकरियुनि ते ख़ुशि आहिनि, ऐं उहे पंजाबी उन्हनि खे 10 नौकरियूं ॾेई गाॾियूं ॾेई रिझायो गैस तेल सभु फुरींदा वञनि था हलिया। सो सिंध अवामी सथ ॿियो कुझु कोन थो करे, न बंदूक खणण जी ॻाल्हि थो करे, न भितर रहण जी ॻाल्हि थो करे। सिंध अवामी सथ पंहिंजे सिंधियुनि सां चाहे थो त बाबा हीअ जेके पट ही जेके सरज़मीनूं आहिनि, हिन में हेठि जेके ख़ज़ाना आहिनि, हीअ जेको कोयलो आहे, हीअ जेको को गोरख आहे, हू जेको समुंड आहे, इहो तव्हांजो आहे। हीअ जेके ॻोठ आहिनि तव्हांजा आहिनि, पंहिंजे ॻोठनि जा वारस थियो, पंहिंजे समुंड जा वारस थियो, पंहिंजे कोयले जा पंहिंजे गैस जा वारस थियो। हा हीअ असांजो आहे, कंहिंजे बाबे जी मिल्कियत कोन्हे। असां अहिड़े कंहिं बि कानून खे नथा मञूं जेको कानून असांखे असांजे वात जो गिरह फुरे। सिंध अवामी सथ इहो शऊर थो ॾियणु चाहे पंहिंजे माण्हुनि खे त असांखे कुझु कोन थो खपे, पर वोट ॾियो था जंहिंखे, उन खां हाणे नलके नूली ऐं सोलर जी प्लेट मां निकिरो, उन खां पुछो त तूं असांखां वोट वठणु आयो आहीं, मोहतरम जनाब इज़त माप सॼी ज़िंदगी पिणे माणे जी सिंध सम्झ लुटी अथई। हाणे तूं जेको असांखां वोट वठणु आयो तूं ॿुधा त तो मुंहिंजो गोरख बचाइण लाइ छा कयो, तो मुंहिंजो कोयलो बचाइण लाइ छा कयो, तो मुंहिंजो समुंड बचाइण लाइ छा कयो, तो मुंहिंजी तालीम जी तबाही लाइ छा कयो, तो मुंहिंजे इदारनि ते धारियुनि जे कब्ज़नि जे ख़िलाफ़ु छा कयो। इहे नूलियूं इहे नलका वेढ़े सेड़े विझी छॾ तूं पंहिंजे अंदरि, मुंहिंजे सिंध जी वारसी तो कीअं कई आहे। असां सिंधी क़ौम खे इहो शऊर ॾियणु था चाहियूं। सिंध अवामी सथ जो मक़सदु ई शऊर आहे। सिंध अवामी सथ चाहे थो त असांजो नौजवान जा इदारा एतिरा बहितरीनु थी वञनि, असांजा कॉलेज, असांजा स्कूल, असांजी यूनिवर्सिटियूं, जो असांखे सरकार प्राइवेट स्कूल जी ज़रूरत न पवे। सरकारी इदारनि में असांजो नौजवान पढ़े, आला तालीम थिए, ऐं बहितरीनु तालीम जो निज़ाम हुजे, कमीशन जा इम्तिहान ॾिए ऐं सिविल ब्यूरोक्रेसी में अचे। SHO खां वठी सेक्रेटरी लेवल ताईं हिन धरती जो माण्हू, असांखे नाहे पंजाबी पठाण जी ज़रूरत, उन्हनि खे हितां थुॾा हणी कढियो वञे। धारियो असांखे कोन थो खपे। असां सवाल था कयूं त जेतिरो पंजाबी पठाण असांजे सिंध में आहे, ओतिरो सिंधी पंजाब ऐं पख्तूनख्वा में आहे, पर किथे बि कोन्हे। को बि सिंधी पंजाब में पख्तूनख्वा में ज़मीन नथो वठी सघे, त पोइ पख्तून हुजे पंजाबी हुजे, मुंहिंजी धरती में ज़मीन छो थो वठे। मूंखे न त एतिराज़ु आहे। जॾहिं असां वटि शऊर अची वियो, असां इन्हनि जेके भुॻड़नि जे मुठ ते असांजूं ज़मीनूं फबाए वेठा आहिनि, छो त पंजाबी या पख्तून ब्यूरोक्रेसी या DC SP उहे सेक्रेटरी उहे आहिनि, उनखे सिंधी माउ जे पुट जो छो लाचार थींदो, पसंदि ई कोन्हे। हू त धारे जे शिनाख़ती कार्ड ते एतिराज़ु छो कंदो, हू डोमिसाइल ते एतिराज़ु छो कंदो, पर उन जेके त हिन धरती जो पुटु हूंदो, केॾो बि भाड़ियो छो न हुजे, पर चार आना ग़ैरत हूंदसि त यार पोइ बि मूंखे मरी हिते दफ़न थियणो आहे। मूंखे हिन मिटी में सुभाणे माण्हू मुंहिंजे क़बर खे भूंडा न ॾियनि, पर पंजाबी पख्तून खे ख़बर आहे मूंखे मुंहिंजो लाश ई खॼी वेंदो, होॾे केरु बुजा ॾियण ईंदो मूंखे। सो इन जे करे सिंधी ब्यूरोक्रेसी चाहियूं था असां चाहियूं था त असांजो नौजवान, छो त सिंधी क़ौम ऐं अॼु बि सम्झां थो काइनात जी महज़िब तरीन क़ौम आहे, मां अॼु बि सम्झां थो काइनात जी ज़हीन तरीन क़ौम आहे, पर उन्हनि जे दिमाग़नि खे, उन्हनि जे ज़हननि खे हीअ जेके इस्टेब्लिशमेंटूं आहिनि उन्हनि तबाह करे छॾियो आहे। सो असां सिंध अवामी सथ चाहे थो त जेके असांजा ज़हीन माण्हू आहिनि, ज़हीन नौजवान आहे, उहो अॻिते अचे, पंहिंजे वतन जी वारसी करे, पंहिंजे धरती जी वारसी करे, पंहिंजे इदारनि जी वारसी करे। हीअ जेके ॼरूं कुता ॿिला चंबड़िया पिया आहिनि असांजे धरती खे, उन्हनि खे थोॾा हणी था किक आउट करे।